अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी अपडेट तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। अचण वारी एपिसोड जी मालूमात तव्हांखे हिन नंढे वीडियो में ॿुधाईंदासीं। छा अचण वारे एपिसोड में पहिरीं त मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां, छा हाशिम वारा वाक़ई कामयाबु थी वेंदा जेको आहे शाहनवाज़ ख़ान खे गिरफ़्तार कराइण में, उनखे जेको आहे जेल सज़ा ॾियण में, या रस्ते ते ई मारिया वेंदा, या SP जो धोखो करे जेको हाशिम वारनि खे वञी पुॼाईंदो शाहनवाज़ ख़ान वटि। दोस्तों असल में जेको आहे न हिकु वॾी ॻाल्हि थियण वारी आहे अचण वारे एपिसोड में। उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो ऐं लाइक करे छॾियो, बेल आइकन खे बि ऑल ते करे छॾियो। हलूं था जी अपडेट जी तरफ़। शाहनवाज़ ख़ान सम्झी चुको आहे मंसूर ख़ान जी गेम त हू छा करण वारो आहे। अहिड़े हिसाब सां ये SP वटि हाशिम वारा बिल्कुलु दोस्तों बयानु ॾींदा ऐं पोइ जेको आहे शाहनवाज़ ख़ान जी गेम ख़तमु थी वेंदी। शाहनवाज़ ख़ान पोइ बि आख़िरी दम ताईं पाण खे बचाइण जी पूरी कोशिशि कंदो ऐं हाशिम जो जेको आहे न सिर खणण जी कोशिशि कराईंदो, जीअं इहो मुंहिंजे ख़िलाफ़ु बयानु न ॾियारे। पर मंसूर ख़ान जा कम पका हूंदा आहिनि, हू बि घटि न कंदो ऐं कहिड़े बि तरीक़े सां हाशिम वारा जीअं बयानु न मटनि ऐं पोइ बि आख़िरी दम ताईं इहो ई बयानु रहे त शाहनवाज़ ख़ान खूनी माण्हू आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे शाहनवाज़ ख़ान जो पोइ कमु तमामु थी वेंदो ऐं शाहनवाज़ ख़ान हथीको थी वेंदो ऐं हाशिम वारनि खे हथीको करे मंसूर ख़ान वरी गेम खेॾियो आहे ऐं शाहनवाज़ ख़ान बि इन शइ खे सम्झी चुको आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी TV खे ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा, कमेंट सुठा कंदा।